खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शर गंबड़ वासण मिसमात राशदा ड्रग जो पंहिंजे बिरादरी जे बासर जी मुबैना नाजाज़िन ख़िलाफ़ कुरान शरीफ खणी कुंभ प्रेस क्लब में एहतजाजी मुज़ाहिरो। कुंभ बासर परवेज़ ड्रग मामूली ॻाल्हि तां पिस्टल खणी घर में ज़बरदस्ती दाख़िल थी तशद्दुद जो निशानो बणाए कपड़ा लीड़ू कया आहिनि। मुबैना इल्ज़ाम कुंभ बासर रोज़ धमकियूं ॾेई हिसाए रहियो आहे, जंहिं सबबि जाननि खे ख़तरो आहे। मिसमात राशदा ड्रग कुंभ गंबड़ पुलिस को बि तदारक न पियो करे। जेकॾहिं बासर ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई न कई वई त बच्चन समेत एसएसपी खैरपुर जे ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदमि। गरीब माण्हू आहियूं, असां काॾे वञूं? असांजा भाइर बि अखियुनि सां ई असांजो पीउ पुराणो असांजो कोई कोन्हे, बेवाई आहियूं। मसइलो इहो आहे त असां राति सुता पिया हुआसीं, अचानक माण्हू परवेज़ घर में घिरी असांजा रवा लाइ वठी विया अथई, असांजी मारनि ॾिनी, कपिड़ा फाड़िया अथई, सभु असांजी इज़त में अथई थी चुको आहे। बेतना असांजी गाड़ियूं वरी ॾेई करे घर हलियो वियो आहे, कोई इंसाफ़ न पुलिस कयो आहे। हसीस का ॿारनि जी ॻाल्हि हुई, एतिरी वॾी ॻाल्हि बि न, जंहिं करे एतिरो माना करे चुको आहे। अञा बि धमकियूं थो ॾिए त न छॾींदोमांव, मारींदोमांव। असांजा ॿार ॻाल्हाईंदो ऑफिस आहिनि, असां ग़रीब माण्हू मज़दूरी हाणे मज़दूरी खाऊं। पुलिस ॾे राति क़ुरान खणी वियासीं, हुन बि कुझु न कयो, हेकर वियासीं, ॿीहर कुझु न पुलिस कयो। अगरि जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त असां खैरपुर ऑफिस एसपी ॾे ईंदासीं। असांखे पुलिस इंसाफ़ न ॾिनो, असां दफ़ा राति क़ुरान खणी विया आहियूं, असां ॼाणी वठी वियूं आहियूं त असांजो कोई इंसाफ़ न ॾिनो त असां हलो त असां अचूं था। असां छटीर सां मिली आया आहियूं, छा मसइलो हल थींदो? एतिरो मसइलो हल कीअं थींदो? घरनि में किरी करायूं, हथ बि जेको ॿार जे रवा लाइ लटा कपिड़ा फाड़े त उन्हनि जो कोई इंसाफ़ ई न आहे।